फिलेटन ऐं मुलाज़िमनि जा तफ़सील तलब कया विया आहिनि। अदालत सेक्रेटरी ऐं वर्कर्स ऐं वेलफेयर बोर्ड खे नोटिस जारी करे छॾियो आहे। सिंध हाई कोर्ट जो चवणु आहे त छो न वर्कर्स वेलफेयर फंड जे चेयरमैन खे तलब कयूं। लेकिन सुञाणींदासीं सखर खां जस्टिस सलाउद्दीन पंवर ऐं जस्टिस अब्दुल मुबीन लाखो केस जी ॿुधणी कई आहे। अदालत में साफ़िन तरफ़ां मेंबर्स खे फ्लैट न मिलण ख़िलाफ़ दरख़्वास्त दाख़िल कराई वई। वकील जो मौक़िफ़ आहे त मज़दूरनि लाइ 5,960 फ्लैट्स तामीर कया विया आहिनि जेके 62 माण्हुनि खे ॾिना विया। अदालती फ़ैसिले ते अमल दरामद न करण ते कावड़ जो इज़हार कयो वियो। जॾहिं त सेक्रेटरी पेश न थियो त तव्हीं अदालत जी कार्रवाई कई वेंदी। तोहिनी अदालत जी कार्रवाई कई वेंदी। अदालत जो अहिड़ो चवणु आहे। इन हवाले सां लाइन ते मौजूदु आहे सखर मां KTN न्यूज़ रिपोर्टर अनस गांगरो। जी अनस, छा तफ़सील आहिनि? जी ज़ुबैर, बिल्कुल सिंध हाई कोर्ट सखर बैंक में अॼु सखर प्रेस क्लब तरफां PF जे अॻुवान लाला असद तरफां वर्कर वेलफेयर बोर्ड जेके फ्लैट आहिनि साफ़िन खे न ॾियण ख़िलाफ़ दाख़िल दरख़्वास्त केस जी ॿुधणी थी आहे। सिंध हाई कोर्ट सखर बैंक जी बरुखनी बेंच जस्टिस सलाउद्दीन पंवर ऐं जस्टिस अब्दुल मुबीन लाखो पारां केस जी ॿुधणी कई वई। अदालत में दरख़्वास्त गुज़ार ॿिन्ही धुरियुनि जा वकील साफ़ तौर वर्कर वेलफेयर बोर्ड जो नुमाइंदो ऐं सरकारी वकील पेश थियो। अदालत पारां पुछाणो कयो वियो त हेतिरा साल गुज़रण जे बावजूदि जवाब दाख़िल न आहे करायो वियो। सेक्रेटरी वेलफेयर बोर्ड जे नुमाइंदे तरफ़ां मोहलत घुरी वरिती। अदालत पारां कावड़ जो इज़हार कंदे सेक्रेटरी वर्कर वेलफेयर बोर्ड खे शोकास नोटिस जारी कंदे मुकमल जेको आहे सो ब्रेकअप घुराए वरितो आहे। अदालत तरफ़ां सेक्रेटरी वर्कर वेलफेयर बोर्ड खे हुकुम ॾिनो वियो आहे त 1 मार्च ताईं समूरियूं जेके सिंध में फ्लैटूं आहिनि मज़दूरनि खे ॾिनियूं वयूं आहिनि न ॾिनियूं वयूं आहिनि उन जा तफ़सील केतिरा मुलाज़िम जेके आहिनि सो मज़दूर जेके आहिनि उहे रजिस्टर्ड कया विया आहिनि उन जा तफ़सील फंड जेके मिलिया आहिनि उन्हनि जा तफ़सील गॾोगॾु जेके मज़दूरनि जा ॿारड़ा आहिनि उनखे सिहत तौर तइलीम सां गॾोगॾु ॿियूं कहिड़ियूं सहूलियतूं ॾिनियूं आहिनि। अदालत तरफ़ां सेक्रेटरी वर्कर वेलफेयर बोर्ड खां मुकमल तौर ते जेके आहिनि इहो तफ़सील घुरी वरिता आहिनि। अदालत तरफ़ां चेयरमैन वर्कर वेलफेयर बोर्ड खे नोटिस जारी कयो पियो वञे जंहिं तरफ़ सरकारी वकील तरफ़ां मोहलत घुरी वरिती। अदालत खे ॿुधायो वियो त चेयरमैन जेको आहे सो सूबाई वज़ीर आहे। अदालत चयो त जेकॾहिं उन्हनि खे एॾो ई चेयरमैन थियण जो शौक़ु आहे त पोइ कोर्ट में बि जेके आहिनि सो पेश थींदा। ठीकु आहे, वॾी महिरबानी अनस गांगरो तफ़सील ॾियण जे लाइ।